दोस्तों अॼु मां तव्हांखे मिलाइण वारो आहियां अम्मा हुस्ना सां। अम्मा हुस्ना मंछर ढंढ जे ॿेट में यानी ॿेड़े ते हिन जो घरु आहे जेको विच पाणीअ में मौजूदु आहे। ॿारड़ा बि उते ई मौजूदु आहिनि। शुरूआति कंदुमि मां बूबक शहर खां। जॾहिं मां गुज़रियुमि बूबक शहर मां त नंढो छोकिरो जेको गॾह गाॾ ते मिठो पाणी भरे वञी रहियो हुयो। हिते नंढड़े चयो त पाणी जी किल्लत आहे। हीउ बूबक शहर आहे। पेट्रोल मुंहिंजो खुटी पियो त मां पेट्रोल भरण लाइ पेट्रोल भरायसि ऐं अॻिते वधियुमि त बुज़ुर्ग नौजवान ॿेड़नि जी किथे मरमत करे रहिया, किथे नवां ॿेड़ा तयारु करे रहिया हुया ऐं उहो बि मंछर ढंढ में ई जेको आहे सो छॾण जे लाइ। हीअ मंछर ढंढ आहे। मंछर ढंढ में जॾहिं पहुतुसि त मां मच्छीअ जी पिड़ी ॾिठी जिथे हिकिड़ो मुंशी वेठो हुयो ऐं मच्छीअ जो हिसाबु किताबु करे रहियो। पुछण खां मालूम थियो त मच्छी हींअर तमामु घटि आहे, पहिरें खां तमामु घटि आहे, पर पोइ बि जॾहिं असांजो इहो ई कमु आहे इन लाइ असां मच्छी वग़ैरह जो हिते कमु कंदा आहियूं ऐं ओस पास खां तमामु घणा माण्हू हिते मच्छी खणी ईंदा आहिनि। मंछर ढंढ ते जॾहिं मां पहुतुसि त मोहाणा पंहिंजे कमकार सां लॻा पिया हुया ऐं मां टोयोटा जी हिकु गाॾी ॾिठी जिते ॿेड़ी ॻोठाणा खणी आया हुया मंछर ढंढ में लाहिण जे लाइ। ॿेड़ी खे लाहिण जे लाइ घटि में घटि 20-25 ॼणा नौजवान ऐं बुज़ुर्ग आया जेकी आहिस्ते आहिस्ते करे हुन वेगन तां ॿेड़ी लाहे ऐं मंछर ढंढ में अंदरि लाथनि। हींअर अचो त मां तव्हांखे ॾेखारियां एशिया जी सभ खां वॾे में वॾी मंछर ढंढ जेकी दादू ज़िले में मौजूदु आहे। मंछर ढंढ में अंदरि वञण जे लाइ ऐं घर ॾिसण जे लाइ हिन नंढी नंढी ॿेड़ियुनि जो सहारो वठी वञिणो पवंदो आहे ऐं परमिशन इजाज़त खां सवाइ तव्हां अंदरि वञी नथा सघो। को ज़मानो हुयो त मंछर जे ॿेट में ॿेड़ियुनि ते दर्जन ॻोठ आबाद हुया जेके हींअर ॾिसण जे लाइ तमामु घटि मिलंदा। हिन खां अलावा किनारे ऐं मंछर जे आसपास रहंदड़ लखें माण्हुनि जे रोज़गार जो सहारो वाहिद मंछर ढंढ हुयो। उन वक़्तु मंछर ढंढ में 200 खां वधीक मच्छीअ जा नस्ल मौजूदु हुया, पर हिन वक़्तु हींअर मच्छीअ जा मुश्किल सां कुझु 14 खां 13 वञी नस्ल बचा आहिनि। चयो वञे थो ऐं किताबनि में लिखियलु आहे त 1994 में मंछर मां 2300 टन खां वधीक मच्छी मरंदी हुई जेका हाणे हिन वक़्तु वञी 400 टन खां बि घटि वञी मरे थी। दोस्तो ॻाल्हियूं त तमामु घणियूं थियूं। अचो त मां हाणे तव्हांखे मिलणु आहियां अम्मा हुस्ना सां। जी हा, हीउ जेको तव्हां ॿेड़ो ॾिसो था इहो घरु आहे, मुकमल घरु हिन खे तव्हां चई सघो था ऐं ज़िंदगी गुज़ारण लाइ जेके बि शयूं तव्हांखे खपंदियूं आहिनि उहे तव्हांखे हिन ॿेड़े ते मिलंदियूं। नंढा नंढा ॿार पींघा ऐं अम्मा हुस्ना जो बावर्ची खानो रंध पचा अम्मा हुस्ना हिते कंदी आहे ऐं तक़रीबन 7 पीढ़ियुनि खां हिन ॿेड़े ते अम्मा हुस्ना ॿुधायो त मां रहां थी। असांजी खाद खुराक हर शइ हिते मौजूदु आहे। हीउ क़ुर शरीफ़ आहे। इन खां अलावा असां निमाज़ बि हिन ॿेड़े ते पढ़ंदा आहियूं ऐं रोज़ा बि हिन ॿेड़े ते रखंदा आहियूं। लटा कपिड़ा हंध बिस्तरा टोटल जो टोटल तव्हांखे जेके बि शयूं तव्हांखे हिन ॿेड़े ते मिलंदियूं काई बि शइ हिते खुटल तव्हांखे न मिलंदी। अम्मा हुस्ना खां मूं हिकिड़ो सुवालु पुछियो त अमड़ हींअर ढंढ में पाणी न आहे, तमामु घटि आहे, पर जे पाणी हूंदो ऐं तव्हांजा नंढा ॿार अलाह न करे अगरि किरी पवनि त पोइ छा थींदो। अम्मा हुस्ना मूंखे जवाबु ॾिनो त असांजा ॿार आदी आहिनि, ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं कॾहिं अहिड़ो मामिलो अगरि थी बि वियो त असां ॿारनि खे खणी वठंदा आहियूं ऐं राति जो असां नंढड़नि ॿारनि खे रसनि सां ॿधी करे सुम्हारींदा आहियूं। मंछर ढंढ जी हिकु वॾी कहाणी आहे ऐं हिन मंछर ढंढ ते किताब बि लिखियल आहिनि, पर हीउ मुख़्तसिर वीडियो ऐं मुख़्तसिर मालूमात तव्हां दोस्तनि जे लाइ। वापसी महिल मुंहिंजी कचहरी हिन नंढड़नि ॿारनि सां थी ऐं नंढड़ा ॿार जेके असांजो मुस्तक़बिल हूंदा आहिनि उन्हनि खां हाल अहिवाल वरितो त छा तव्हां पढ़ंदा आहियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिननि ॿारनि ॿुधायो त असांजे इर्द गिर्द को अहिड़ो स्कूल न आहे जिते असां तालीम पिराए सघूं।